हिते ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदालूं। इलेक्शन कमीशन जे बदिलियुनि बाबति नोटिफिकेशन मुंझारा पैदा करे छॾिया आहिनि। हिकु नोटिफिकेशन में बदिलियुनि ते पाबंदी लॻी वई, ॿिए में इंतज़ामी अमलदारनि जी बदिली जो हुकुम ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सीपीओ, डीआईजीज़ ऐं एसएसपीज़ खे तब्दील कयो वञे। इलेक्शन कमीशन हुकुम ॾिनो आहे त कमिश्नरनि, डीसीज़ ऐं एसीज़ समेत समूरी मशीनरी तब्दील कई वञे। इलेक्शन कमीशन ॿिए नोटिफिकेशन में मुक़ररनि बदिलियुनि ते पाबंदी लॻाए छॾी। अहम ख़बर खां तव्हांखे अपडेट कयूं पिया। इलेक्शन कमीशन जे बदिलियुनि बाबति नोटिफिकेशन मुंझारा पैदा करे छॾिया आहिनि। हिकु नोटिफिकेशन में बदिलियुनि ते पाबंदी लॻी वई, ॿिए में इंतज़ामी अमलदारनि जी बदिली जो हुकुम ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सीपीओ, डीआईजीज़ ऐं एसएसपीज़ खे तब्दील कयो वञे। इलेक्शन कमीशन हुकुम ॾिनो आहे त कमिश्नरनि, डीसीज़ ऐं एसीज़ समेत समूरी मशीनरी तब्दील कई वञे। इलेक्शन कमीशन जे बदिलियुनि बाबति नोटिफिकेशन मुंझारा पैदा करे छॾिया आहिनि। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़। बिल्कुल निदा, इलेक्शन कमीशन पारां ॿ नोटिफिकेशन जारी कया विया आहिनि। हिकु नोटिफिकेशन में इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त जेके सिंध ऐं बलोचिस्तान जा जेके चीफ सेक्रेटरी आहिनि उनखे नोटिफिकेशन में हिदायत कई वई आहे जेके अहम जेके की पोस्टूं आहिनि उन्हनि ते फौरी तौर ते न सिर्फ़ु बदिली कयूं वञनि बल्कि इन हवाले सां जेके अहम उहिदा आहिनि ख़ासि तौर ते जंहिंमें सूबाई जेके खाता आहिनि उन्हनि सां गॾोगॾु जेके पुलिस जा जेके खाता आहिनि उन्हनि समूरनि खातनि समेत जेके अहम जेके की पोस्ट आहिनि उन्हनि ते न सिर्फ़ु अमलदारनि जी बदिली कयूं आहिनि फौरी तौर ते, जॾहिं त ॿियो हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो आहे जंहिंमें हिदायत कई वई आहे त इलेक्शन कमीशन पारां कंहिं बि इंतज़ामी पोस्ट ते बदिलियुनि जे हवाले सां पाबंदी लागू कई वई आहे। इन हवाले सां ॿ नोटिफिकेशन जारी कंदे इलेक्शन कमीशन पारां सूबाई चीफ सेक्रेटरीनि खे न सिर्फ़ु हिदायतूं कयूं वयूं आहिनि जेके बदिलियूं आहिनि मुक़ररियूं जेके इंतज़ामी उहिदनि ते उन्हनि खे फौरी तौर ते अमल में आंदो वञे ऐं जेके अहम जेके पोस्टूं आहिनि जंहिंमें सीपीओ, डीआईजीज़, एसएसपीज़, डीएसपीज़ ऐं कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर समेत समूरा जेकी इंतज़ामी मशीनरी आहे उनखे फौरी तौर ते तब्दील कयो वञे। अहिड़ी रीति वरी ॿीहर जेको नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे उनमें समूरियुनि जेका बदिलियुनि ऐं जेका मुक़ररियूं आहिनि उन्हनि ते पाबंदी लागू करण जे हवाले सां हिदायत कंदे हिदायत कई आहे त कंहिं बि अहिड़े क़िस्म जी जेका बदिली आहे उहा न कई वञे। त ॿिनि नोटिफिकेशन जे जारी थियण सां हिकु पासे जेको कंफ्यूजन पैदा थी वियो आहे, ॿिए पासे जेके इंतज़ामी जेके पोस्टूं आहिनि उन्हनि जे हवाले सां सूबे जा अहम जेका इंतज़ामी अमलदार आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते चीफ सेक्रेटरी ऐं आईजी उहे इन हवाले सां परेशानी में वरतल आहिनि। त इलेक्शन कमीशन पारां हिक ई वक़्तु ॿ जेके नोटिफिकेशन जारी कया विया आहिनि जंहिं सबबु खेनि परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे त उहो पहिरीं फौरी तौर ते बदिलियूं कनि या इलेक्शन कमीशन जो जेको ॿियो हुकुम आहे जेको बदिलियुनि ते जेका पाबंदी आहे उन ते अमल कंदे पाबंदी अमल कयो वञे, बदिलियूं जेके आहिनि उनखे रोकियो वञे। जी निदा। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।